शहजादपुर शहर के सूमर फकीर पाड़े में अकेलो रहंदड़ अधड़ोट होस बख्श लगारी जो घर मां मथे में लगल धक लगल लाश मिलियो। सुध पवण ते इलाइक़े वासी वॾे अंग में गॾु थी विया। पाड़ेसरनि जे इतलाउ ते पुलिस पहुची मड़ तहवील में पोस्टमार्टम लाइ सिम्स अस्पताल मुंतकिल करे छॾियो। इन हवाले सां संदसि भाउ बचिल लगारी मूजिब भाउ दोस्त जे घर में अकेलो रहंदो हो। अॼु सुबुह लाश मिलण जो इतलाउ मिलियो। खेनि का बि मालूमात नाहे त वाक़ियो कीअं थियो। असांजी कंहिंसां का बि दुश्मनी नाहे। पुलिस SHO गुलाम शबीर दिलवाणी मूजिब नाके वारे हंध तां शराब मिलियो आहे। थी सघे थो त फोती नशे जी हालत में छत तां हेठि किरी पियो हुजे ऐं फोत थियो हुजे या खेसि क़त्ल कयो वियो आहे। मामले जी हर रुख खां जांच कई पई वञे। होॾां पुलिस पोस्टमार्टम बाद मड़ वारसनि हवाले कयो। मड़ घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो। वाक़ियो क़त्ल आहे या इत्तेफ़ाक़ी मौत, इन बाबति तस्दीक न थियण सबबि वाक़ियो गुझारत बणियल आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।